पटेल साईं, आ तमरी बात सही आहे। ई बची गयो त असां ला मसला करसे। ना तुम ना वो इना जल्दी मरण को जा ना तड़पाए पछे मारीस। पर मैं जी गुलाब बात को मने। हूँ गुलाब कने गयो हतो। भाया इए में गुलाब रो डोको आहे। गुलाब ना पटेल धमकी ॾिनी हती। ठीक आहे, आभारी मेहरबानी। हूँ ना जाए तो ढेरी खबर लिया। मैं आई नीली सॼी बात नंढे पटेल न सुणाए छॾी। नंढो पटेल जो सोडे ॾा छॾाइण। गंगाए ते की करियो? असां तव्हांजी सॼी मजबूरी नंढे पटेल न सुणाए छॾी आहे। तव्हांजे लाइ नंढे पटेल जे दिल में मेर को आहे। की तो कहे राम जी? पटेल साईं, राम जी राजी आहे। वो बोले तो बिना कुछ बोल पियो। हूँ मांजी घरवारी नाराजी करा, गुलाब करे कोने हतो। राम जी अभारो ने आपो गुलाब ना दे छड़से। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।